अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह अला बसीरा अना व मन इत्तबअनी व सुब्हानल्लाहि व मा अना मिनल मुशरिकीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यार मोहब्बत अकीदत ईमानी जज्बात के ज़ाहिर कंदे मिठे आवाज सां मिठो दुरूद शरीफ पढ़ण फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वरी भी मिठे आवाज सां दुरूद शरीफ पढ़ण फरमायो। पुट तां जेके ॿार बीठा हो पुट ॻाल्हायो आस्ते। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुजाजी दोस्तों, बुजुर्ग वो भाई रहो, अल्लाह ताला जल जलालहू जा करोड़े इंसान थिया जे मेहरबान रब अवाई असां ते मेहरबानी फरमाए, अवाई असां के हयाती जा ॾींहं ॾई अजो के न बाबरकत रात जी सादत नसीब फरमाई आ। दुआए अल्लाह ताला खां त अल्लाह ताला शाल अवाई असां के जो टेम दुनिया में रहाए तेना रहमत वारे कुरान शरीफ सां प्यार मोहब्बत जो एजाज नसीब फरमाए। दुआए खालिक कायनात खां त अल्लाह ताला जो टेम अवासा के दुनिया में रहाए तेना रहमत वारे कुरान मजीद जे मथों रबो अमल करण जी सादत नसीब फरमाए। ॾाढी आमीन। करोड़े मुबारक अवां खे ॾीजन जो अवां इन पुरफतुन दौर जे अंदर पांजे मसरूफियात के तरक करे उन्हीं कुरान मजीद जे ॿुधण जे इंतजार में गॾु थिया हो। जे साईं जो पढ़ण त सवाब आ, जे साईं जो ॿुधण, जे साईं जो ॿुधाइण त सवाब आ, पर समोरा गॾिजी वॾे आवाज़ सां चओ त जे यार जो चोईं दीदार करणु बि चओ सवाब खां ख़ाली कोन्हे। कयो ज़ियारत नेण ही ठही पई। कुरान अज़ीम में रब करीम पांजे महबूब मिठे नाले वारे मिठे मोहम्मद करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ऐलान मुबारक करायो आ। फरमाई कुल मुंजा सोना तू नबूवत वारा ये गुलाबी चप मुबारक चोरे ऐलान कर। ॿुधो दुनिया वारो, मां चवंदो आहियां दुनिया जे गुलाब जा गुल एॾा गुलाबी कोन्हनि, दुनिया जे गुलाब जा गुल एॾा सुहिणा कोन्हनि। समूरा चओ जेॾा सूंह भरियनि जे सरदार जा चओ नबूवत वारा लब मुबारक गुलाबी सुहिणा। अल्लाहु अकबर। शान मुस्तफा, शान मुस्तफा, शान सहाबा, शान आल बैत, अजमत मिठो कुरान, जमीयत उलमा इस्लाम, कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान, नारे तकबीर। कुरान मजीद में ऐलान मुबारक कराई। फरमाई कुल हाज़ी सबीली अदू इलल्लाह अला बसीरा अना व मन इत्तबअनी व सुब्हानल्लाह व मा अना मिनल मुशरिकीन।
मुंजा सोना तू नबूवत वारा लब मुबारक चोरे ऐलान मुबारक करूं फरमाए सीमा छा चवा चई चो हाज़ी सबीली सबील चोबो आहे रस्ते के चई हाज़ी सबीली सोना चवेन अचो मां मोहम्मद करीम चौबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो मुबारक इहो आ साईं केड़ो चई अदू इल्लल्लाह मुंहिंजो रस्तो इहो आ त मां माण्हुनि खे अल्लाह दे सॾिया कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद चई सोना चवें तो साईं अकेलो आ जात में भी अकेलो सिफात में भी अकेलो तसरुफात में भी अकेलो इल्म में भी अकेलो पर अल्लाह समद आए अकेलो पर बेनियाज़ा पूरी दुनिया उन साईं जे आडो नियाज़मंद आदम सफीउल्लाह भी नियाज़मंद नूह नजीउल्लाह भी नियाज़मंद यूसुफ सिद्दीकुल्लाह भी नियाज़मंद दाऊद खलीफतुल्लाह भी नियाज़मंद इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह मूसा कलीमुल्लाह ईसा रूहुल्लाह पर सोना चवेन सब नबी रब जा नियाज़मंद आहिनि पर मां मोहम्मद करीम भी रब जे ज़ात जो नियाज़मंद आया वो अकेलो आ जीअं वणेस तीअं करे मुंहिंजे साईं वटि वेठा आहिनि आलिम पुछो कुफारे मक्का आया चई हिकु रब भला उन जे वहदानियत जा के गवाह ता अॼु बि असां हिक जी ॻाल्हि कई आहे दुनिया चिड़ी वेठी आहे हा चई हिकु रब भला उन जे वहदानियत जा गवाह आणे पाण वरमायो हे मुंहिंजो अबू बकर हे मुंहिंजो उमर हे मुंहिंजो उस्मान हे मुंहिंजो अली हे मुंहिंजो तलहा हे मुंहिंजो ज़ुबैर हे मुंहिंजो अम्मार हे मुंहिंजो यासिर हे मुंहिंजो खब्बाब हे मुंहिंजो अबू हुरैरा बल्कि सब सहाबी जेके मुंहिंजा आहिनि अल्लाह करीम जे वहदानियत जा गवाह आहिनि होता चवनि ॿिया के गवाह आणे नबूवत जी अखियुनि मुबारकनि मां हेॾे माॾे निहार हीअं जवाहिर रहमत वारा गोरा मुबारक ॻाइण शुरू थिया अल्लाह मां कहिड़ा गवाह ॼाणे ॿुधो दुनिया वारो मां चवंदो आहियां बच्चो रोए अबो परचाए भाउ रोए भाव परचाए न्याणी रोए अम्मा परचाए पर कायनात जो सरदार नबी रोए त केरु परचाए ये सोने के अब्बे जो प्यार न मिलो अम्मा जो प्यार पाण 6 सालन जा रब करीम अम्मा जो प्यार पाण ने घुरायो ये सोने साईं के भाइरन जो प्यार भेनरन जो प्यार न मिलो मां चवंदो आहियां बे अम्मा वारा रोवन अबो अम्मा परचाए भाव परचाए न्याणी रोए अम्मा परचाए पर कायनात जो सरदार नबी रोए समूरा चोर पो परवरदिगार पाण पियो परचाए नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत नारे
ओ जिब्रील मुझो सूअ परनियो सरदार नबी रोई तो वञ मुझो मोहम्मद रबी तो रोई वञ मुझो मुस्तफा नबी मुजतबा नबी मुर्तदा नबी मुदस्सिर नबी मुजम्मिल जी पाक चादर मुबारक ओढ़ण वारो मुझो सोनो तो रोई वञी चेज सोना घबराए न हाणे चैन शहीद अल्लाह अन्नहु ला इलाहा इल्लाहु वल मलाइकतु व उलुल इल्मी काइमम बिल किस्त। गवाता चवनी हां एक गवाता पुछा कमी चई चवेन मां पाण गवाह तमा अकेलो आ मां कोई शरीक कोने चई हा भला मुंहिंजी गवाही न पिया मननि त हे मुंहिंजे रहमत जा मलाइक हेॾे तक हे मुंहिंजे रहमत जा मलाइक इहे बि गवाह अथव सही मलाइक ॾिठो ई न चई पो चवेन जेके हक़ जा आलिम अथव उहे भी गवाही ॾींदव त अल्लाह अकेलो आहे रब सां कोई शरीक ऐं भाईवार कोन्हे। हाणे अचो बाबा खोलियो क़ुरान पाक क़ुरान मजीद में चई तूलिजुल लैल फिन्नहार व तूलिजुन नहार फिल लैल। जी रात मोहम्मद ॾींहुं केर पियो करे ॻाल्हायो हाणे छा आहे अबा ॾींहुं आहे कि न रात आहे रात खां पोइ वरी ॾींहुं खां पोइ वरी रात खां पोइ ॾींहुं क़ुरान मजीद में ऐलान कई हेॾे तक ओयो लिखियो पियो आहे के तो इन फी खल्क़ समावात वल अर्ज़ वख्तिलाफिल लैल वन नहार लाआयातिल लिउलिल अलबाब। मते रात माथो क्या रात मते ॾींहुं माथो आणिया ॾिसंदड़नि जे लाइ इहे ई मुंहिंजे कुदरत जूं निशानियूं काफ़ी आहिनि। जीअं ॾींहुं रात जे विच ते टी शइ कोन्हे ॾींहुं थींदो वरी रात वेंदी वरी ॾींहुं वेंदो वरी रात। जीअं ॾींहुं रात जे विच ते टी शइ कोन्हे समूरा चओ त ईअं ख़ालिक़ ऐं मख़लूक़ जे विच ते भी टी शइ आहे न के अकेलो करे मनियो वहदहु ला शरीक करे मनियो जिनी गवाही वादानियत जी रब करीम जे कुरान करीम दिनी किया। अचो बाबा खोलिया क़ुरान पाक क़ुरान मजीद में ऐलान कई अलम नजअलिल अर्ज़ एडे तक नेण ठरी अब्बा ता नाराज न थींदव केतरो भी अंदो तां जो कुरान शरीफ सां प्यार आ एनो पासड़ो वठी वे हो अब्बा शुक्र क्यों के काथे हुंदा सबनी मजो रब करीम तहां सांगे चूंडियो आ जो अजन रोड रस्तड़े ते विहारे उनी कुरान मजीद जो बुधण ऐं ॿुधाइणो नसीब कयो तई जो जंहिंजे ते कते पूरी दुनिया जो जहान हली रहियो आ। अचो पढ़ूं कुरान मजीद फरमाई अलम नजअलिल अर्ज़ मिहादा सिपारो तवत्रियो सूरत नबा फरमाई अलम नजअलिल अर्ज़ मिहादा
मिहादम वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा अज़वाजों वजअलना नौमकुम सुबाता। थोड़ो डाडियां चओ बाबा। कुरान मजीद में चईन ज़मीन के विछाइण वारो केरु? डाडियां चओ ज़मीन के विछाई? हा चीज़ मुंहिंजी ताकत ऐं कुदरत ॾे नज़र कयो। हेठों पानी मथों पाणीअ जे मिटीअ खे विछाइण वारो केरु? ओ लाड़काने वारो तूं असां हीअं पाणीअ जो गिलास भरे लप मिटीअ जी मथों विझूंसि गपाऊं कारो बणजी पवंदो। उन साईं जे कुदरत जे निहार हेठों पाणी मथों मिटी ॾई मथों नारूं नदियूं वहाइण वारो केरु आहे? वजाल फीहा रवासिय व अनहारा। बेड़ा ही पार थिया उन जे वाहदानियत जे करे दुख ईंदा डोलावा ईंदा तकलीफूं ईंदूं तानाऊं मेणाऊं मयारा बर्दाश्त करना पवंदा। ओ कुरान अज़ीम में ऐलान कंदे चई त वजाल फीहा रवासिय व अनहारा वमिन कुल्लि समरात। हेठों पानी मथों मिट्टी मथों नारूं नदियूं त वाहे ॾिना माम पर मुंहिंजी ताकत ॾे ॾिसो त मां जबलनि जा पत्थर चीरे पाणीअ जा चश्मा जारी करे तव्हांखे क़िस्मे क़िस्मे मेवा मां तो खारायां। पो हया कयो मांखे सुञाणो मां सां ॿिए के शरीक कई भाईवार न बणायो। एॾे सूरत नबा में ऐलान कयई अलम नजअलिल अर्ज़ मिहादा। इन ज़मीन खे विछाइण वारो केरु? थोड़ो ॾाढिया ज़मीन के विछाई वल जिबाल औतादा जबलन के मेखा करे हण वारो केरु? जबल जी मेखा करे आयम मता या ज़मीन लुडी लमीन पए त पोइ मुंहिंजे पाननो मुंहिंजे पाननि जो कहिड़ो हाल थींदो? ज़मीन विछाणो बनाई मां जबलन के मेखा करे मां हयुम। कुरान मजीद में ऐलान कई व खलकनाकुम अज़वाजा तवांगे जोड़ो जोड़ो करे मुज़क्कर मुअन्नस नर मादी जोड़ो जोड़ो करे पैदा करण वारो केरु आहे? छा थियो तव जो उनखे विसारियो तव उनखे अकेलो करे मञियो। जे कुरान मजीद में ऐलान कंदे चयो वजालना नौमकुम सुबाता तहांखे मिठियूं निंड्रा कराइण वारो केरु? ओ लाड़काणे वारो तहां असांखे निंड्रा पियो करायो पर पाण निंड कठो ऊंग यानी पिनकीअ को भी पापा। कुरान मजीद में ऐलान कंदे फरमायई ला ताखुलू सिनतु वला नौम। मां पाण निंड ठयो ऊंग यानी पिनकीअ को भी पापा जे मां निंड कया
तो पूरे दुनिया जे जहान जा तख्ताई निकरी वजन केड़ा तहां मागे प्यारा हो जो तवा के निंद्रा तो कराया मारा रब जागी तहां जी निगहबानी पियो कया तहां निंद्र जो मामतों दा मलाइका पहरेदार करे बियारिया तवा निंद्रा कयो मां जागी तवा जी हिफाजत कया फल्लाहु खैरुन हाफिज़न व हुवा अरहमुर राहिमीन केरा भले में भली हिफाजत करण वारो उन्हीअ खे सुञाणो उन्हीअ जो दरवाज़ो न छॾियो अजो चांदियन जी हयाती मिली जवानियत नाल हुस्न ते नाल ताकत ते मगी गिरेबान हित खुलियो पियो बा हित थी हले मां रब तो चयो मामा करण वारो छाते मामा कई तव ओ तकबुरई गुरूर सां घुमण वारो छाते तवां तकबुरई गुरूर कयो आहे ओ मां के विसारे वेहण वारो कीअं मां के विसारियो तव कुरान मजीद में ऐलान कई फरमाई फलयनजुरिल इंसान मिम्मा खुलिका मिम्मा दाफिकी यखरुजु मिन बैनि सुलबि वत्तराइब इन्नहु अला रजिही लकादिर मां के विसारे हो तकबुरई वडाई सां घुमण वारो कीअं मां के विसारे तो पंहिंजी औकात सुञाणो किन्ने पाणीअ मां मथे गजल पाणीअ मां मथे किन्ने पाणीअ मां मथे तव्हांखे चुमण जे लाइक़ बणाइण वारी ज़ात आदम अकेले अल्लाह जी ज़ात मटीरियल त ॾिसो ठया के में हूं उन्हीअ साईं जा एहसान त यादि कयो जे किन्ने पाणीअ मां मथे तहां सां लखन जो लाल इंसान करे पैदा करणो फरमायो कुरान मजीद में ऐलान कई त अल्लाह ताअल इंसान हला ताअल इंसान हीन मिन तहर लम यकुन शैअन मज़कूरा इन्ना खलकनल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नबतलीह फजअलनाहु समीअन बसीरा ओ इंसान वो वक्त भी याद कर जॾहिं तुझो नाम निशान न हो किन्ने गजल पाणीअ जे नुतफे मां मटे तो के लखन जो लाल करे चुमन जे लाइक़ बणाइण वारो केरु के बणायो सही कुर्बान वञो शाम ठाहियूं सोन जे पाणीअ मां चईं न भला चांदीअ जे पाणीअ मां चईं न सही भला पोइ कहिड़े पाणीअ मां मटी गुलाब जे गुलन जो खुशबूदार पानी हो फरमाई न सही भला पोइ कहिड़ो पानी हो हेॾे न्यारो कुरान मजीद में ऐलान कई अलम यकु नुतफतम मिन मनी युमना एड़ो गंदो पानी जेको जिस्म जा ट्रप दई पार निकरंदड़ जेको पलीत भी बदबूदार भी जतो इन किने पानी मां मथे तहांखे लखन जो लाल करे पैदा मां पाण कयो तम
जो दरो न जो छॾे वतो ता गैरन जा दर खड़काईंदा। कुरान मजीद में ऐलान कई त सुम्मा खलक़नन नुतफता सुम्मा खलक़नन नुतफता अलक़तन फखलक़नल अलक़त मुज़ग़तन फखलक़नल मुज़ग़त इज़ामा इज़ामन फकसौनल इज़ाम लामा सुम्मा अनशानाहु खलक़न आखर फतबारकल्लाहु आसनुल खालिकीन। कुरान मजीद में फरमाए तो मुज़क्कर मुअन्नस जे मिलाप का बाद न रही मादी जी गरजानी का बाद दखल दुखूल का बाद न गंदे पानी के रहम जे अंदर बियाण वारो के जाडो पढ़ दूं बस अल्लाह अल्लाह चे तो किन्ने पानी के रहम जे अंदर मां प्यार जो माइया पेशाब जे जरिए निकरणो भी नैनो मास 40 ॾींहं अंदर गंदो पानी हो 40 ॾींहंनि जे गुज़रण खां बाद इन गंदे पानी के मथे रत जो दिगड़ो बनाइण वारो केरु अबा ॾाढियां चओ वरी 40 ॾींहंनि जे गुज़रण खां बाद रत जे दिगड़े मो मथे बूटी मां बणाई मां बूटिया मो सरणियूं सरणियूं हरणियूं पैदा मां कयूं मां हरन जे मथो मास चाण वारी ज़ात जे मां अकेले अल्लाह जी ज़ात ये जो अंदर ये बचड़े विचारे जी बनावट पे थी तो अम्मा विचारी जे मथो ये दुखन जा पहाड़ कड़कण शुरू थिया। कुरान मजीद में ऐलान कई तवानन अलावा नलके के लोडू दई भरिया मां हे न पीनो जदी रब मुफ्त जो दिनो त पासन जो छोकियो। कुरान मजीद में ऐलान कई तवानन अलावा हिकड़ा विचारिया तो दुख विंदाई न तग में ब्या दुखन जा पहाड़ कड़किया बीठा हूंदस कदे विचारिया के उमण विचारिया के कदे उढेड़ प्या थियन कदे खटियूं ओगरायूं कदे उल्टी ते उल्टी अखिन मां गोड़ा गड़न प्या चई जेके दुख मिलनी माई एरे तक चई जेके दुख मिलनी मां झोल में झलण जे ला तैयार पर मेहरबानी कर जो मांगे अम्मा जो इजाज़ नसीब फरमाए उहो बचो दे जेको मांगे अम्मा अम्मा चोंदो वेंदो त मुंहिंजा लहमे में तू दुख ई लाए छॾींदे। बाबो ते लाल पियो करे सही पीढ़ी पैदा कजाई ही अंदर बच्चो ठहे पियो खोड़ मर्तबा एड़ा मंदर भी आया जो के औरत बेचारी के 3 महीने छिकी आई के 4थे महीने छिकी आई जो 12 ज़ाया थियो। कुरान मजीद में के माता मिल माता मिलो मिन उनसा वला तज़ौ इल्ला बिइल्मी नथी खणी सके तेस्तानी काई भी मादी बचड़े जो बार जंहिंजे स्थानी मां अल्लाह जे ताक़तूं इल्म जो फैसलो न थे जॾहिं मथों ई ताक़तूं इल्म जो फैसलो थियो बच्चे विचारे जी अंदर बनावट पे हली अम्मा विचारी घर जो कमकार पई करे
अम्मा के पतो ही न पियो त केड़े टाइम ते बच्चे जूं अखियूं थियूं ठहन, केड़े टाइम ते बचड़े जा कन पिया ठहन, केड़े टाइम ते बचड़े जे बिनी चढ़ा बिनी विच ते ज़बान पई लगे। कुरान मजीद में ऐलान कई त अलम नजअल्लहु ऐनैन वलिसाना वशफतैन वहदैनाहु नजदैन। ॾिसण वारियूं अखियूं केन न ॻाल्हायो अथव न ॾिसण वारी नज़र। शुक्र कयो जो रब तव्हांजूं नज़रां मुफ़्त में बहाल कयूं। इन नेमत जो क़दुरु असां खां पुछो जो ॾींहं राति इन कचारियूं पिया घुमंदा वठूं। सियारे जी मौसम थिए त ठरंदी वञे, ऊन्हारे जी मौसम सिज लगे त चश्मो तपियो पियो हुजे, पो भी चवंदा रब शुक्र आ तुझे दर ते जो नज़र ॾिनई नाबीनो न कई जे नाबीनो करे हां केरो जेको तोखों पुछा करे आ। जदो ॾिसण वारियूं अखियूं मां ॾिनियूं मां, हे ॿुधण वारा कन मां ॾिना मां, मिठा बोल बोलण वारी ज़बान मां ॾिनी मां, पर इएं त तव्हांजा उज़बा न ठाहियम। अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फ़अदलक फी अई सूरतिन मा शाअ रकबक। इएं त उज़बा मां तव्हांजा न ठाहियम, जिएं चाहियो माव तीअं जोड़ा मां जोड़ियूं माव, अखड़ियूं जाते पयूं ठहन उते ॾिनियूं माव, कन जाते पिया ठहन उते ॾिना माव, ॻाल्हाइण वारी ज़बान जाते पई ठहे उते मां ॾिनी माव। सही अखियूं छो ॾिनई टेलीविज़न में सऊं, अखियूं छो ॾिनई त सारी रात जागी हीअं टच मोबाइल में गंदगी पिया ॾिसूं। चए तो न जे मां नेमत ॼण ते क़ादिर आं त इन्नहु अला रजील क़ादिर। जे मां नेमत ॼण ते क़ादिर आं त खसण ते भी क़ादिर आं। ओ बामा अखियूं मांखे ॼणू ईंदियूं आहिनि त ईअं लहमे में मांखे खसण में ईंदियूं आहिनि, कन ॼणू ईंदा आहिनि त मांखे खसण में ईंदा आहिनि, ज़बान मांखे ॼणू ईंदी आहे त ईअं मांखे लम्हे में ज़बान तव्हां खां खसण में ईंदी आहे। सही अखियूं छो ॾिनई, सही अखियूं तॾहिं ॾिनियूं माव जीअं मुंहिंजे काबतुल्लाह शरीफ जो दीदार कयो त मां तव्हां खां लम्हे में राज़ी थी पवां। सही अखियूं छो ॾिनई, चई मां अखियूं तव्हांखे तॾहिं ॾिनमि मन इन अखियुनि सां हीअं मुंहिंजे क़ुरान मजीद जो दीदार कयो फर्श ते त मां रब लेखो ई न कयां राज़ी थिया अर्श ते। कयोसि दीदार अखियूं ठरी पवन। साईं भला पोइ कन छो ॾिनई, ए नंढड़ा कन ॾीए जेतिरा इहे छो ॾिनई, चई नंढड़ा कन ॾीए जेतिरा मां इन जे करे न मां मन इन्हनि कननि सां मां अकबरीअ जो आवाज़ ॿुधी मन इहे कदम खणी मुंहिंजे तॾे ते लड़ी पियो, मन चप चोरे अखियुनि मां ॻोड़ा ॻारे मां माफ़ी घुरो त मां रब उमिरि जा गुनाह ईअं माफ़ करे छॾिया ॼण तव्हां कया ई न। छा थियो अथव जो ये अखियूं तव्हां सॼी राति मोबाइल में अड़ायूं वेठा हो? छा थियो अथव जो इन ज़बान सां ख़ैरनि जी तारीफ़ पिया कयो?
चई मां त मिठी ज़बान ॾिनी माव इनी ज़बान सां पखी लातियूं पिया लवनि इनी ज़बान सां जानवर रड़ंदाऊं रंभंदा ता वतवे मां त मिठी ज़बान इन जे करे ॾिनी माव या अय्युहल्लज़ीना आमनू ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ओ ईमान वारो इनी ज़बान सां मां अल्लाह जो घणी में घणो ज़िक्र वञी बयान कजो इनी ज़बान सां केरनि जूं तारीफ़ां करण वारो छा थियो तव उन साईं जा एहसान त याद कयो जे कुरान मजीद में ऐलान कंदे चयो अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फ़अदलक जीन चायो मां जोड़ भी मां तहांजी उहे जोड़ियम अखियूं जाते पयूं ठहनि हेॾे माॾे में हार उते ॾिनियूं मां अखियूं ॾई मथों भेरवनि जो ढको ॾई छपरनि जो ढको ॾियण वारो मां पाण भेरवा तॾहिं ॾिनई अखियुनि ते छपर तॾहिं ॾिनई जीअं मुंहिंजे बाने जन अखियुनि खे दुनिया जे सिज जे तपश जो ताव न लॻे विच मथे में अखियूं ॾे हा त दुनिया जो सिज ई अखियूं कढी सटे हा चई न अखियूं जाते पयूं ठहनि उते ॾिनियूं मां ज़बान जाते पई ठहे उते ॾिनियूं मां हथ जाते पिया ठहनि उते मां ॾिना मां पेरड़ा जाते पिया ठहनि उते मां ॾिना मां हेॾे माॾे में हाल आख़िरी वायो बस मां ख़त्म करण वारो आहियां छो त उस्ताद उलमा शेखुल हदीस बिरादर शहीद इस्लाम हज़रत मौलाना श्री मसूद अमन साहब दामत बरकातुहुल आलिया उहे तशरीफ फरमा थी चुका आहिनि हेॾे माॾे में हार कुरान मजीद में ऐलान कई कहिड़ो फरमाई सुम्मा अनशानाहु ख़लक़न आख़र फतबारकल्लाहु आसनुल ख़ालिकीन आखिरी शक्ल ते पहुंचायो मां उस बात यार तो मुंहिंजी मर्ज़ी कारे रंग जो ठप्पो हणा मुंहिंजी मर्ज़ी भूरे रंग जो ठप्पो हणा मुंहिंजी मर्ज़ी पुट हुजण जी मोहराणास मुंहिंजी मर्ज़ी न्याणी हुजण जी मोहराणास मुंहिंजी मर्ज़ी छो त मां को पुछा करण वारो आहे ई न सोना चवें जे मुझे वादानियत जा गवाह ता पुछनी सोना चवें तहांजे वजूद के किने पानी मटे लखन जो लाल बनाण वारो ॿियो कोई कोने आए त अकेलो साईं पाणा तॾी ऐलान करायई मुंहिंजा सोना नबूवत वारा गुलाबी चप मुबारक चोरे ऐलान कर त कुल हाज़ी सबीली अदू इलल्लाह अला बसीर अना व मन तबअनी व सुब्हानल्लाह व मा अना मिनल मुशरिकीन सोना ऐलान मुबारक कर चवें अचो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो मुबारक इहो आहे तमाम माण्हुनि खे अल्लाह दे सॼा पर अला बसीर हिकमत अमलीअ सां सॼा ने अना व मन तबअनी मां ऐं मुंहिंजा ताबेदार उहे तव जेके माण्हुनि खे अल्लाह दे सॾनि व मा अना मिनल मुशरिकीन
सोना जवेन तमाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुशरिकन को वास्तो ही कोनी मां मुंजा ताबेदार हुए तो जेके माननगे अल्लाह दे सदन तो असांजी जमात जमियत उलमा इस्लाम जा नंदा वडा आलम सगोरा इन नबवी स्टेट ते इहो ही ऐलान करना हूं त ॿियो कोई कोने आहे त अकेलो अल्लाह पाड़ा अबा इज्जत जनवारो केर गालायो जिल्लत जनवारो केर मौत हयाती जनवारो केर नफे नुकसान जनवारो केर धीअर पुटन जनवारो केर ॿियो कोई कोनी आहे त अकेलो अल्लाह वा अजो वायदो कयो त जो टेम हिन जान में जाना ओतरो टेम चो अल्लाह करीम के अकेलो करे मनींदा दे जो टेम जान में जान आहे ओतरो टेम मिठे मोहम्मद करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करना से सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन जी गुलामी कंदा रहंदा से अहल बैतन जी चौकीदारी कंदा रहंदा दे अजो वायदो कयो त जो टेम जान में जाना ओतरो टेम हुसैन जी जमात जो जमियत उलमा इस्लाम जो साथ दींदा रहंदा से दुनिया त बड़बड़ती करे ये देवबंदी मौलवी को तो चे बाबा सोने अली सिंह न मनींदा हिन को तो चे बाबा सोने इमाम हुसैन साईं के न मनींदा हिन कसम अल्लाह जे जात जो मां केड़ा दलाइल पेश करे केड़ा दलाइल पेश क्या पर इयो तवां जे लाए हिकड़ो ही सबूत दलाइल काफिया बुदो शहादतन जो दास्तान हलंदो तो अचे कयामत जे सुबह ताणी हलंदो रहंदो 1400 साल पहिरियों फजर जी नमाज़ ते जीअं कूफे जी जामिया मस्जिद में मुंहिंजे मुर्शिद अली सिंह के शहादत जो एज़ान मिलियो 1400 साल गुज़रण खां बाद अल्लाह ताला शहीद इस्लाम जर्नल जमीयत अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद साहब नवर अल्लाह मरकदहू के फजर जी नमाज में शहादत जो एजाज नसीब फरमाए दुनिया के देखारियो त हेदरन जी जमात त जमियत उलमा इस्लाम शहादतन जो दास्तान हलंदो तो अचे कयामत जे सुबह ताणी हलंदो रहंदो पर 1400 साल पहिरियों जिए जुम्मे जी नमाज जे सजदे वारे हाल में शहादत जो एजाज रब कायनात इमाम आली मकाम के नसीब क्यों ये 1400 साल गुज़रण खां बाद अल्लाह ताला सजदे वारे हाल में शहादत जो एजाज नसीब फरमायो त अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद साहब के नसीब क्यों जिए दुनिया के पतो पवे त हुसैन जी जमात जमियत उलमा इस्लाम होते तलवारियों पयूं चमकन हिते गोलियों पयूं हलन होते तलवारियों पयूं हलन हिते गोलियों पयूं हलन इमाम आली मकाम दुनिया के सबक ॾेइयो त मां हुसैन जान जो नज़रानो पेश करे सघंदो आहियां पर मां अल्लाह जी नमाज़ न छॾे सघंदो आहियां त जर्नल जमीयत अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद साहब नवर अल्लाह मरकदहू दुनिया के सबक ॾेइयो त खालिद गोलियों ते सीने ते बर्दाश्त करे सघंदो पर खालिद आखिरी टाइम ताणी अल्लाह जी नमाज़ कॾी छॾे न सघंदो आहे अजो वायदो कयो त हक़ जी जमात जो साथ ॾींदा रहंदासीं शहीद जे मशन जो साथ दींदा रहंदासीं जो टेम जान में जाना ओतरो टेम हक जी जमात जमियत उलमा इस्लाम जो साथ दींदा रहंदासीं जमियत सां दिल मुंहिंजी
जमीयत सा दिल मुंहिंजी जमीयत जणो वतन मुंहिंजो इंशाअल्लाह जमीयत जे हिन आलमन जी हथन सां दफन थींदुस तो जमीयत उलमा इस्लाम जे हिन परचम सां कॾु कजो कफन इन सूमरे जो जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।